अदा ही कहानी आयो अंधन मंडन जो तबीब। कंहिं शहर में हिकिड़ो ग़रीब शख़्स रहंदो हो। वेचारे जो ॾाढो ॾुखियो वक़्तु गुज़रंदो हो। खेसि हिकु पुटु हो। पुटु अॼु नंढो सुभाणे वॾो, जॾहिं जवान थियो तॾहिं पिणसि चयसि। हिन जे पीउ हिन खे चयो, अबा हाणे वञी को धंधो कर, हाणे को धंधो कर, मां पीर सन आहियां, मुंहिंजे हॾनि में ॿुहा सा न रही आहे जो कमायां। हाणे को धंधो कर, मन को सुधरी पऊं ऐं सुठो वक़्तु गुज़रे। जंहिं ते छोकिरे चयसि, पंहिंजे पीउ खे चई, बाबा मुंहिंजी मर्ज़ी आहे त को वापारु करियां, मुंहिंजी मर्ज़ी ऐं शौक़ु आहे त वापारु करियां, उन लाइ मूंखे पाण वारो कारो ॾांद ॾे त उहो विकिणी वापारु शुरू कयां। पिणसु उहा ॾांद संदसि हवाले कई, जंहिंखे 15-20 ॾींहं ॿीहारे खाराए पीआरे कुझु साॼो सॻो करे शहर ॾांहुं विकण लाइ काए वियो। शहर ॾांहुं विकण लाइ काए वियो। वाट ते हिन खे ठगनि जो हिकु टोलो गॾिजी वियो। हिन सां हली वाली थी आहे, ख़ुशि ख़ैर आफ़ियत थी। ठग सम्झी विया त पक सां ही को बेवकूफ़ थो ॾिसिजे। हाणे साईं ठग कीअं न सम्झनि, जंहिंजो कम ई सॼो ॾींहुं ठगी सां आहे, से सम्झी विया त पक सां ही को बेवकूफ़ आहे। सो उन्हनि मां हिकिड़े ठग अची अघु वठियसि। अघु वठी चयसि, यार वापारु कंदे? हिन चयो त वाह जो कंदुसि। उते ॿिए ठग वेझो अची चयसि, चऊं अदा लॻी ताड़ी ॿकर जो मुल्ह ॿुधा। उहो ॿुधी हिन खे ॾाढो अजब लॻो, ही ॾांदा कीअं था ॿकर सम्झनि। सो चई, मियां अंध आहियो छा? ठगनि खे चई, मियां अंध आहियो छा? हेॾो सारो ॾांद तव्हांखे ॿकर थो लॻे? पक सां अंध आहियो ॿिली, महला तो वञी पंहिंजी अखियुनि जो इलाजु कयो, तव्हांखे हेॾो सारो ॾांद ॿकर थो लॻो। उहा ॻाल्हि ॿुधी ठग अची खिल में छुटिया। चई, यार पाण में चवणु लॻा, यार ही हमरा को दरवेश थो ॾिसिजे। वरी चयूं, अड़े यार तोखे को ॿकर ॾेई ॾांद जा पैसा वठी फुरी वियो आहे। हिकिड़ी त ही ऐं ॿी त ठगनि हिननि खे घणो ई वर्गलायो। नेठि घणी रदोबल खां पोइ, घणी बहस खां पोइ ठगनि हिन खे चयो, अदा जेकॾहिं तोखे असांजी ॻाल्हि ते एतबार नथो अचे त पोइ हल कंहिं चङे मुड़ुस खां फ़ैसिलो करायूं, पाण ई ख़बर पइजी वेंदी ही ॾांद आहे या ॿकर। तंहिं ते हिन चयो, वाह जी ॻाल्हि आहे, उहा ॻाल्हि तमामु भली आहे। सो ठग हिननि खे पंहिंजे अॻवान ठग वटि वठी आया। ठगनि पंहिंजे सरदार खे हक़ मञी सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। जीअं ॾांद खे ॾिसी चयो, बेशक ही ॿकर आहे, हिन ग़रीब खे को फुरे वियो आहे। हाणे हिन ग़रीब वेचारे खे ॿकर वठो ऐं 5 रुपया ॾेई उमाणियोसि। उहो ॿुधी ठगनि चयसि, ॾिठई यार, हाणे पक थी ही ॿकर आहे, असांजी ॻाल्हि ते एतबार न पियो करीं, हेतिरी तकलीफ़ न थिए हा जेकॾहिं असांजी ॻाल्हि ते एतबार करीं हा उन टाइम। तंहिं ते हिन चयो, यार भली अव्हांजी भली सलाह आहे, मूंखां 5 रुपया ॾियो, मूंखे 5 रुपया ॾियो ऐं ॿकर काए वञूं। ठगनि हिन खे 5 रुपया ॾेई उमाणे छॾियो। वेचारो 5 रुपया वठी जॾहिं घर पहुतो तॾहिं पिणसि पुछियसि, पीउ पुछियसि, अबा ॾांद विकिणी आई? जवाबु ॾिनई, हाओ उधारो विकिणी आयो आहियां, 2-3 ॾींहंनि खां पोइ पैसा मिलंदा। पिणसि खणी माट कई ऐं पुट जी ॻाल्हि ते एतबार कई। थोरे घणे ॾींहंनि गुज़रण खां पोइ वरी पीउ खे चई, बाबा मूंखे हिकिड़ी ॿकरी वठी ॾे त वरी वापारु शुरू करियां, वापारु करे अचां, मूंखे ॿकरी वठी ॾे। पिणसि हिन खे ॿकरी वठी ॾिनी। उहा वठी वरी बि साॻियो घस ॾेई अची ठगनि जे घर वटां लंघियो। ठग त अॻे हिन खे सुञाणंदा हुआ, तने अहिड़ो सवलो शिकार ईंदो ॾिठो सो डोड़ी अची अघु वरितऊंसि। ॾाढी आजान करे चयूं, यार ही कुकुड़ विकण लाइ खयों अथई छा? उहो ॿुधी हिन वरी बि चयो, यार अजब जहिड़ा माण्हू था ॾिसिजो, ही ॿकरी आहे या कुकुड़? तॾहिं ठगनि वरी हिक ॿिए खे चयो, यार ही वरी बि अॼु पाण खे फुराए आयो आहे। पोइ चयूं, यार असांखे तुंहिंजो ॾाढो अरमान आहे तोखे सदाईं माण्हू फुरे था वञनि। पर छोकिरो चयो, ईअं वरी कीअं हूंदो? तंहिं ते हिननि चयसि, चऊं जे असांजी ॻाल्हि ते एतबार नथो करे त चङे मुड़ुस वटि हलूं। नेठि वरी बि खेसि पंहिंजे सरदार वटि वठी आया। हिन वरी वेचारे सां साॻी कार कई। सरदार ॿुधी चयो, हाणे हीअं कयो, हिकिड़ो आनो ॾेई उहा कुकुड़ वठोसि। उते हिन खे पक थी ही आहिनि ठग, पर अॼु भली वञी पंहिंजो भत घाटो कनि। हाणे उन्हनि जे पई
ॼण मुंहुं मां पई। पोइ ठगनि जे अॻवान खे चई, परियां मुड़ुस, चङा मुड़ुस तुंहिंजो फ़ैसिलो अखनि ते आनो ॾेई कुकुड़ वटि। अहिड़ी तरह ही वीचारो मुफ़्त में ॾांदे बकरी फुराए मोटी आयो। कुझु ॾींहं गुज़रण खां पोइ हिन ठगनि खां वेर वठण जो इरादो कयईं। शीशूं वठी उन में कूड़ियूं सूड़ियूं दवाऊं खणी विधूं ऐं कपिड़ा बदिलाए हकीम बणिजी होका ॾिनई। आयो अंधनि मंडनि जो तबीब। ठगनि जे अॻवान जी बि का नज़र झकी थी पई। सो होका ॿधी पंहिंजे चाड़तनि खे चयईं, पंहिंजे ठग चाड़तनि खे चयईं, अबा उन तबीब खे वठी अचो, उन हकीम खे वठी अचो त आऊं खणसि दवा कराईंदुसि। ठगनि हिननि खे कूण सञातो, वॾी इज़त ॾेई खेसि अंदरि वठी आया। छोकिरे संदसि अखियूं ॾिसी चयो, हिन जो इलाजु तमामु ॾुखियो थींदो, तंहिं करे जेकी दवाऊं मूं वटि कोन्हनि से वञी बाज़ार मां वठी अचो। पोइ हिननि खे कूड़ा सूड़ा नाला ॿुधाए हिकिड़नि खे हिकिड़े पासे रवानो कयईं, ॿियनि खे वरी झंग ॾांहुं मोकिलियईं त वञी फलाणियूं फलाणियूं ॿूटियूं ॻोल्हे अचो त मां हिन जो इलाजु कयां। अहिड़े तरह सभिनि खे उमाणे ठगनि जे सरदार खे ॿधी अची डंडे सां वरितईंसि। ॾाढी फे कढियईं। चयईं, परियां मुड़ुस, हाणे कर कारे ॾांद जो मुल्ह। ठगनि जो सरदार जूं गीसियूं जूं ठकाऊं पिया थियनि। चयईं, मूंखे मार न, बाक़ी जेको वणी सो फलाणे संदूक मां खणी वञ, पर मुंहिंजी जिंद छॾ। बिली ख़ुदा खे मन मुंहिंजी जिंद छॾ। जेके तोखे वणे सो वञी कारे ॾांद जो मुल्ह ठाह। छोकिरो बि कुंज वठी पेती खोले ठगनि जी अलाह ताला खणी अची पीउ वटि निकितो। पिणसि पुछियसि, हेतिरी माया किथां मिले थी? हिन ॿुधायो त बाबा कारे ॾांद जो मुल्ह मिलियो आहे, सो हीअ थी, बाक़ी बकरी जो मुल्ह किन ॾींहंनि खां पोइ मिलंदो। पोइ ॿुधी पिणसि ॾाढो ख़ुशि थियो ऐं खेसि दुआऊं करणु लॻो। थोरे घणे ॾींहंनि खां पोइ वरी बकरी जो मुल्ह उगाड़ण जो ख़्यालु कयईं। छाकी जो हिकिड़ो ग़रीब माण्हू खे भॼी वण जो चूहो ॾिनई। तंहिंखे चयईं, अदाऊं तोखे 10 रुपया ॾींदुसि, मां तोखे 10 रुपया ॾींदुसि, तूं रुॻो मूंसां गॾिजी हल। जंहिं महिल आऊं चवां अंधनि मंडनि जो तबीब, उन महिल के माण्हू ईंदा, पोइ तूं वठी भॼ। लेकिन हा, जेकॾहिं उन्हनि जो वर चढ़ी वई त पोइ मूंखे मियार न ॾिजां, उहा माण्हू तुंहिंजा हॾ गुड भञी छॾींदा। तंहिं करे जेतिरो थी सघे तेज़ भॼी उन्हनि खां निकिरी वञ। हिन ग़रीब शख़्स दिलि में ख़्यालु कयो, सॼो ॾींहुं कमायां थो 2 रुपया कोन, सो एतिरे थोरे कम लाइ 10 रुपया तव्हां मिलनि। तंहिं करे यकदमि खणी हओ कयईं। अहिड़े तरह मज़दूर करे उनखे पाण जहिड़ो वेस पाराए शीशनि जी संदूक खणाई अची ठगनि जे पाड़े में होका ॾिनी। आयो अंधनि मंडनि जो तबीब। ठगनि आवाज़ ॿुधी सो यकदमि ॿाहिरि निकिता, लठियूं बाटा खणी ॿाहिरि निकिता। हिननि खे पक थी तबीब उहो आहे जेको असांखे फुरे वियो हो। सो अची ॿाहिरि निकिता, तीअं हिन मज़दूर खे इशारो कयो, भॼ। मज़दूर वठी भॻो। ठगनि सम्झो तबीब भॻो थो वञे त सभई हुनजे पुठियां काई पिया। ठग विया हिन मज़दूर जे पोयां। हिननि जवान छा कयो? हिन जवान वरी छा कयो? डंडो खणी अची ठगनि जे सरदार खे भिची पियो। ॾाढो मार कढण खां पोइ चयईं, परियां मुड़ुस, ठगनि जो चङा मुड़ुस, अॻे तोखां कारे ॾांद जो मुल्ह वठी वियोसि, बाक़ी बकरी जो मुल्ह तव्हां ॾे रहियल आहे, सो जल्दी पैदा कर, न त उते जो उते पूरो करे छॾींदोमांइ। ठगनि जे सरदार खे अची सिरज सां लॻी, सो हिन खां जिंद छॾाइण लाइ चयईं, अबा हाणे जेको तोखे वणे सो बकरी जो मुल्ह खण, बाक़ी मूंखे मार न। वरी बि समूरो माल खणी उथी रवानो थियो ऐं पिणस जे अॻियां आणे रखी छॾियईं। बाबा बकरी जो मुल्ह हीअ अथई। होॾां ठग अची मोटी अची ॾिसनि संदसि सरदार वरी बॻे वांगुरु ॿधो पियो आहे, पेती ख़ाली थी पई आहे। पुछा करण ते सरदार ॿुधायो, तव्हीं त ठग जे पुठियां विया आहियो, पर हू अलाए किथां ॻोहिड़ी अची हिते निकितो, बकरी जे मुल्ह में समूरो माल खणी वियो। उहो ॿुधी ठगनि खे ॾाढी काव लॻी। हिन खे ॾाढी काव लॻी, हर भेरे असांखे घर वेठे फुरे थो वञे, हाणे हिन खे असुल कोन छॾींदासीं। उहो फ़ैसिलो करे हिकिड़े ॾींहुं अची पाण में गॾिजी टल करे अची हिन जे ॻोठ पहुता। पुछा करे अची हिन जो दर खड़कायूं। छोकिरो ॿाहिरि निकिरी आयो ठगनि खे ॾिसी। ठगनि चयसि, तूं असांखे 2 दफ़ा फुरे आयो आहीं, हाणे तोसां फ़ैसिलो आहे। छोकिरे सियाणप करे चयो, भाऊ हाज़ुर आहियां, हाज़ुर आऊं अव्हां सां ॿधल आहियां, जेके हुकुम कयो, पर हींअर तव्हां थकिजी आया आहियो, तंहिं करे सांझी ताईं तरसी आराम करियो, पोइ पिया छेड़े न ॿिरूं कंदासीं। जे मोॾां अव्हां जो हिसाबु थींदो।
त मुंहिंजो पीउ भरे ॾींदो। छोकिरो हिननि खे दिलासो ॾेई हिकिड़े अहिड़े जाइ में अची विहारियो जंहिंमें तमामु वॾी ककर वेठल हुई। राति जो हिन छा कयो, माने टिकी खाराए ठगनि खे सुम्हारे छॾियईं। छोकिरे अधु राति जो उथी आस्ते आस्ते वञी ककर जे मानारे खे ॾाठो, अची हिन जे मथां किरियो। पोइ ॿाहिरां दरवाज़ो बंदि करे घर सुम्ही रहियो। होॾां ककर अची मथनि किरिया, ठगनि खे चंबड़ी विया। ठगनि घणो ई दाऊं कूकू कयूं, पर ॿुधण वारो केरु हुजे। नेठ उते जो उते पूरा थी विया। संदसि ठगी जो सज़ा ठगनि खे मिली वई। अहिड़े तरह छोकिरे ठगनि खां पंहिंजी जिंद छॾाई। ईअं हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तो उमेद कयां थो थी कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। वधीक अहिड़ा कहाणियूं ॾिसण लाइ असांजी यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। हिन वीडियो खे लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। दोस्तों मिलंदासीं नई वीडियो में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।